जाम साहब में सिम नाले जो पानी घरनि ऐं फसलुनि में काहे पवण ख़िलाफ़ ॻोठाणनि तरफ़ां एहतजाज कयो वियो। तफ़सील लियाकत ज़रदारी जी रिपोर्ट में। जाम साहब वेझो दें ब जमड़ाऊ मां गुज़रंदड़ R2 सिमनाले जी खाटी न थियण सबबि पाणी उथरण करे बरसाती गंदो पाणी फसलुनि घर में काहे पवण ख़िलाफ़ ॻोठण पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरनि सालनि खां असांजी सिमनाले जी खाटी न थी सघे, इन जे बावजूदि माल में बीमारी, इंसान में बीमारी, केतिरनि सालनि खां टाइफाइड मलेरिया जहिड़ियूं बीमारियूं थियण लॻियूं आहिनि। असां अला इख़्तियारनि खे अपील था कयूं त असांजी सिमनाले जी खाटी कई वञे। जीअं त असांजो सिमनालो आहे हीअ देह ब जमड़ाऊ में रहवारी R2 में 2008 खां वठी हिन सिमनाले जो के खाटी पोइ खयो कोन्हे। सिमनालो त असांखे नज़र में कोन थो अचे, नाले सिमनाले सां बाक़ी न अचण वञण लाइ रस्तो आहे, न पाणी जे निकाल लाइ रस्तो आहे। काफ़ी ॿनिनि में घरनि में पाणी जाम थी चुको आहे। सिमनालो जेको आहे सो उलहंदे वांदड़ उहो उभरंदे हींअर हले पियो। असांजा उभरंदे जेके बि ॿनी हुया हेठां जे पासे आहे उहे ॿनियूं तबाह थी ख़तमु थी चुका आहिनि। हींअर असांजे माल में ऐं घरनि में नुक़सानु आहे। फसल त हूअं तबाह थी चुका आहिनि, बहरहाल हींअर असांखे माली ऐं जानी नुक़सान आहिनि। असां इहो अपील था कयूं त असांजो जेको आहे हीअ सिमनाले जो खाटी खयो वञे। सिमनालो न बल्कि जेको आहे सो हींअर को ॿेलो जी सूरत अख़्तियार करे वियो आहे। उन में सॼो जंग वग़ैरह पन थी वई आहे हली, ऐं जेको बि बरसाति थोरी घणी थिए थी त हू उल्टो वहण शुरू करे थो, ऐं पूरे ॻोठनि खे जेको ॿोड़े थो छॾे। माण्हू हींअर सभु बेघर थिया पिया आहिनि। तव्हां ॾिसो असांजे ॻोठ सां वॾो आज़ार आहे, मच्छरनि जो आज़ार आहे, फसल सभु तबाह थी विया आहिनि, मालनि में बीमारी पइजी वई आहे, मच्छरनि जो बि आज़ार आहे, माण्हुनि में बीमारी पइजी आहे। अज़रा साहिबु आहे, अदी फरियाल साहिबु आहे, चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब खां असांखे जेको सिमनाले जी खाटी कराए ॾिनी वञे त जीअं माण्हुनि खे थोरो घणो रिलीफ थी सघे। को बि रिलीफ कोन्हे। हिननि कमशनर शहीद बिनदराबाद LBOD जे ऑफिसरनि ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त सिमनाले जी खाटी कराए ॻोठाणनि ऐं आबादगारनि मां बेचैनी ख़तमु कई। ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु लियाकत ज़रदारी, आवाज़ न्यूज़, जाम साहब।